नाज़िन तंगवाणी में गुजराणी बिरादरी के ॿिनि धुरियुनि में कारही तकरार तां झेड़े दौरान झेड़ींदड़नि हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो लाहे ॾिनो। 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक। जी अता, छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल तंगवाणी शहर के मेन बाज़ार में मलिक होटल अॻियां गुजराणी बिरादरी के ॿिनि धुरियुनि में कार तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़ो दौरान हिक ॿिए मथां लठनि जो आज़ादाना इस्तेमाल थियो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा 14 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में सुबुह सादिक, गुजराणी, ज़ाकिर, वली मोहम्मद, हबीबुल्ला, सिजाद, ख़ालिद, खादम हुसैन, अब्बास, मुर्तज़ा, बीवर ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त हिकु कलाक ताईं जेके लठ बिरादार शहर में लठुनि सां घुमंदा रहिया, हिक ॿिए मथां हमला कंदा रहिया। पुलिस वाक़िए हंधि न पहुती। ज़ख़्मियुनि खे शहरनि पाण मरादो लोडर रक्षा ते अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी जेके आहिनि उहे तड़पंदा रहिया। इतला बावजूद पुलिस इंतजामिया वाक़िए हंधि न पहुती आहे। जॾहिं त शहर इन झेड़ो रोकण लाइ पाण पहुता, उन्हनि खे ज़ख़्मियुनि खे थाणे ते आंदो वियो, जंहिंखां बाद जेके शहर में लोडर रक्षा ज़रिए के अस्पताल मुंतक़िल के आख़िरी तल वाक़िए जो केस दाख़िल ते नहीं कहा गिरफ़्तारी अमल है। जी अता, मां जी मेहरबानी।